सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी अवां दोस्तनि साथियुनि सां मुख़ातिबु आहियां। अवां भेनरुनि भाउरनि खे सभिनी खे सलाम पहुचे। हाणे सूमर दौरनि ऐं जॾहिं सूमरनि जो दौरु अरबनि जे दौर खां पोइ सूमरनि जो दौर थो शुरू थिए त उन वक़्तु बि मुल्तान यानी सॼो सिराइकी बेल्ट जेको हिन वक़्तु आहे उहो सॼो सिंध में। हाणे पंजाब गज़ेटियर मुताबिक़ सूमरे हाकिम हमीर जो जेको तख़्तगाह हुयो पत्तनपुर नाले शहर में। हाणे इहो जो पत्तनपुर शहर आहे उन जा फिटल दड़ा पत्तन मुनारा जे नाले सां सॾिजनि था। सादिकाबाद में इहे दड़ा कारदारीअ में मौजूदु आहिनि। पत्तनपुर ही दड़ा रहीमियार खान खां 5 मेल ओभर तरफ़ हकड़ा नदीअ जे किनारे ते आहे। माना हमीर जो तख़्तगाह पत्तनपुर हुयो। इन करे इहो सॼो इलाइक़ो जेको सराइकी इलाइक़ो आहे ऐं मौजूदा पंजाब जा कुझु हिसा सभु उहे सिंध वतन जे सरहदनि में शामिल हुया। हाणे वरी कलोड़ा दौर आहे। जॾहिं मियां नूर मोहम्मद कलोड़ हुक्मरान थो थिए तॾहिं सादिकाबाद कारदारी ऐं खानपुर कारदारीअ जो हिसो मियां नूर मोहम्मद कलोड़ो ॿीहर सिंध सां मिलाए छॾे थो, जेको सिंध भाग सियासी सबबनि करे अलॻि थी वियो, हमले वारनि जे हमलनि सबबु। हाणे मियां नूर मोहम्मद कलोड़ो देरा इस्माइल खान जे हुतन सां जंगियूं थो करे ऐं लिहा जेको आहे सिंध सागर दुआबे खां चुनाव ताईं पंहिंजी हुकूमत में शामिल थो करे। माना इहे इलाइक़ा उन वक़्त में कलोड़ा दौर में सिंध जा हिसा हुआ। मियां नूर मोहम्मद खां पोइ मियां गुलाम शाह कलोड़ो आहे। उहो जिसकाणनि खे उते जेके जिसकाणी हिकिड़ा मक़ामी हुक्मरान हुया उहे कलोड़नि जी साहिबी तस्लीम न पिया कनि त उन्हनि खे शिकस्त ॾेई 1769 ईस्वीअ में देरा गाज़ी खान ताईं जेको सॼो इलाइक़ो सिंध में शामिल कयो। हाणे पंजाब गज़ेटर जो जेको मुअलिफ़ आहे, गज़ेटर जो मुअलिफ़ लिखे थो त सिंध जा कलोड़ा 2 शाखुनि में विरहाइजी विया। उन्हनि मां जेकी सिंध जा हुक्मरान रहिया उन्हनि पाण खे कलोड़ा सॾायो ऐं इहे जेके दाऊद खान जो औलाद हुया ऐं बहावलपुर जी हुकूमत जो पायो उन्हनि विधो, तिन वरी पाण खे दाऊद कोटरा सॾाए। माना कलोड़ा दाऊद कोटरा इहे बहावलपुर रियासत इहे सभु सिंध वतन जा हिसा। हाणे हिते पहिरियां बि ॻाल्हाए चुका आहियूं। हाणे दाऊद खान जा हिक ॿिए पुठियां महमूद खान अवल, अमीर दाऊद खान दोम ॿियो जाइ नशीन थिया। कलोड़ा ऐं दाऊद कोटरा दाऊद खान ॿिए जे ज़माने में हिक ॿिए खां हमेशह लाइ अलॻि थी विया। सियासी तौर ते हर कंहिं पंहिंजी हुकूमत वञी क़ाइमु कई, पर इहे ॿई बिरादरियूं सिंधी। सिंध उन ज़माने में हिकु अज़ीम मुल्क हुयो जंहिंजो सरहद उत्तर में कश्मीर ताईं, ॾखण में देबल ताईं, ओलह में करमान ताईं ऐं ओभर में कनूज ताईं। माना इहो राय घराणो ब्रह्मन घराणो उन खां पोइ बि इहे सरहदूं रहियूं। सिंध वारा कश्मीर ऐं सवात ताईं, माज़ीअ में सिंध वारा कश्मीर ऐं सवात ताईं हाकिम रहिया ऐं सदियुनि जूं सदियूं कश्मीर खां वठी देबल ताईं हुक्मरानी कंदा रहिया। माना हीउ सॼो पाकिस्तान जो जेको इलाइक़ो हिन वक़्तु सियासी तौर ते मौजूदु आहे, इहो सिंध क़दीम सिंध हुयो। हाणे इन सॼे इलाइक़े जे माण्हुनि जी ज़बान सिंधी, तंहिं करे सिंधी ज़बान जो सॼे मुल्क ते असरु थियणु लाज़मी आहे। अहिड़े तरीक़े जेका सिराइकी आहे या मुल्तानी आहे, इहा सिंधी ॿोलीअ जो हिकु लहजो आहे ऐं जिते ॿिनि ॿोलियुनि जो सरहदूं मिलंदियूं आहिनि उते हिकु नई ॿोली या उन जा को लहजो जनम वठंदो आहे। त अहिड़े नमूने सां पंजाब ऐं सिंध जूं जिते सरहदूं मिलनि पियूं उते वरी ॿोली जे बिगाड़ सबबु जेको सिंधी ॿोली जो लहजो हुयो उन में वधीक ॿिया लफ़्ज़ शामिल थी विया। उन्हनि ते भरवारी ॿोलीअ जो असरु थियो पंजाबी जो, उन करे उहो असरु क़बूलु कयो ऐं सिंधी ऐं सराइकी में थोरो फ़र्क़ु अची वियो। हाणे हिन वक़्तु तव्हां सराइकी ऐं सिंधी में को अहिड़ो फ़र्क़ु नथा महसूसु करे सघो। जॾहिं हिक ॿिए जी ॻाल्हि कंदा सम्झंदा त अहिड़े नमूने सां सराइकी जेका ज़बान आहे उनखे असां अलॻि ज़बान नथा सम्झूं, पर सिंधी ॿोली जो हिकु डायलेक्ट सम्झूं था। हाणे मुल्तान ताईं जेको इलाइक़ो आहे 16वीं 17वीं सदीअ ताईं सिंधी हाकिमनि जे असर हेठि रहियो आहे, हाकिमियत हेठि रहियो आहे। मुल्तान खां सवाइ अॻूणी बहावलपुर रियासत बि सिंध हुकूमत जो हिसो रही आहे। अरब शाह सराइकी ज़बान खे सिंधी ज़बान सॾियो आहे, छो त भई सराइकी कान्हे, उहा सिंधी ज़बान हुई।
अस्तखरी पंहिंजे किताब अल मसालिक वल ममालिक आहे, जेको बाद में उर्दू में हिंदुस्तान और पंज नज़र में शाया थियो आहे, उन में लिखे थो त मंसूरा मुल्तान ऐं उन जे भर वारनि इलाइक़नि जे माण्हुनि जी ॿोली सिंधी अरबी आहे, छाजे करे अरब हाकुम हुया ऐं सिंधी उतां जी क़ौमी ॿोली हुई। ॿिए तरफ़ अबिन होकल पंहिंजे सफ़रनामे में लिखे थो त मंसूरा मुल्तान ऐं उन जे आसपास जे इलाइक़नि में अरबी ऐं सिंधी ज़बानूं राइजूं, माना सिंधी ज़बान उन वक़्तु मौजूदु हुई ऐं इन सॼे इलाइक़े जी जेका ज़बान हुई सिंधी हुई, मादरी ज़बान सिंधी। हाँ सराइकी जो लफ़्ज़ है उनकी मानाई मफ़हूम बाबत अजीब किस्म जा रहा है। सराइकी का बोली अलग है ही कानून कि किथे मुल्तानी था चवन, किथे भी मुख़्तलिफ़ दौरनि में उनके धारदार नाला ॾिना विया आहिनि। मुल्तान वारा हिन ज़बान खे मुल्तानी था सॾनि, बहावलपुर वारा हिन ज़बान खे बहावलपुरी रियासती सॾींदा आहिनि, म्यावाली वारा हिन खे म्यावाली ज़बान ॻोठींदा आहिनि। तो अड़े तरीक़े से ही का अलग ज़बान सराइकी कान्हे, पर ही सिंधी ज़बान जो एक डायलेक्ट है, लहजो है। हाँ मुल्तान सियासी तरह त मौजूदा सिंध सूबे का हिन वक्त ॿाहिरि आहे, पर समाजी सकाफ़ती ऐं रूहानी रिश्तनि जे करे मुल्तान अॼु बि सिंध सां ॻंढियल आहे ऐं क़दीम सिंध आहे, सिंध वतन जो हिस्सो आहे। असीं उनखे सिंध जो मादरी वतन करार ॾेई सघूं था ऐं इन में को बि शक शुबो न हुजणु घुरिजे त सराइकी सॼो बेल्ट मौजूदा सिंध हिकु ई वतन आहे।